मां त मुड़स माण्हू हा मां मुड़स माण्हू आशिक आउट अड़े निभागा न तुझी रात जो निंड थी खुटे न तुझी ॾींहं जी निंड थी खुटे ख़बर अथई त ॾींहं जो सुम्हण सां माण्हू निभागो थी पवंदो आहे ऐं घर में बि सॼो निभाग कर फैलाए छॾियो अथई त तूं जे बीमार थी पए न हरू भरू तूं मुंहिंजो नुक़सान करे विझंदे ओ रानी मां मञा थो त तूं मूंखां सवा नथी रही सघी मां बीमार थियुसि मुंहिंजो इलाज तूं ई त कराईंदीअ न पर 5 मिंट छॾ त मां आङुरियुनि सां अखियुनि मां पिचूं कढी साफ़ थी अचां थो ॿाहिरि आङुरियुनि जा पिचूं कढी अचां थो पाणीअ लपनार जे बूथ ते कॾहिं जुमे ते त वीझे थो ॿुध भला पाणीअ ते पहुचंदुसि त पोइ मुंहुं धोंदुसि न हिते त पाणी कोने रखियो न चरी तूं जेतिरो मूंसां प्यार थी करी ओतिरो मूंसां विड़ी ॾाढो थी ख़ैर कॾहिं कॾहिं तुंहिंजी कावड़ में या कुर्ब घणो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो तूं बस हाणे मां सम्झी वियमि महिरबानी तुंहिंजी जेको सुर साज़ तो मूंखे ॿुधाया हाणे उथ ऐं हली मुंहुं धोई जल्दी करे मानी पचाए वठ तूं हल मां बूथ पाणीअ सां धोई मन माशू करे सोणो सेबदो थी तुंहिंजे साम्हूं बीहां पोइ मन तोखे वणा तूं मूंखे तॾहिं वणंदे न मुंहिंजा सुहिणा सुहिणा आशूक माशूक जॾहिं तूं मूंखे VIP हिकिड़ी मानी पचाए खाराईंदे छो जो मुंहिंजे पेट में न हाणे कुआ न जे डोड़ विधी आहे तेज़ तेज़ जल्दी उथ ऐं हली मानी पचाए वठ ऐं मूंखे खाराए अॼु हिकिड़े पोइ खे उपट मारींदुसि बाक़ाइदे उनखे तरह तोखे खाराईंदुसि तोखे ख़बर पए त मुंहिंजी कोड़ सां केॾी दुश्मनी आहे तूं बसि हल हल मुंहिंजो मतिलबु मानी मां पचाए खणंदो जा जल्दी अचिजांइ अॼु घर में हिकिड़ो को न अचणो उहा पोया पुट तव्हां मुंहिंजी माईअ केॾो परेशान कयो हाणे पेट में बंदि तव्हांजो वियो का जाइ छॾियो ॿार पियो त घटि में घटि असां बि त उते वियूं हल आशिक उथ बूथ धो मानी पचा त या थुली में खाए मां त चवां थो मानी न पचायां वञी शहर मां वञी गाह वठी अचां 7 मण बुह मिलाए लिपे ॼांच कटक 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 ओगरा ला ईअं कंदी पोइ ख़बर हलो हलो जमीला मुझे दिल में घर कयो आहे ऐं आशिक मुझे घर के ड्राइण थो चाहे छो न जमीला जे लाइ केला वठी वञा केला खाईंदी ख़ुशि थींदी छो त जमीला जो रवैयो मुंहिंजे लाइ नरम आहे बाक़ी आशिक त सफ़ा बेशर्म आहे अरे साली त न्याणी हूंदी आहे हा न्याणी बाक़ी हे त ॾिस आशिक शोधे ॿिले वारियूं अखियूं विझूं वेठो अथसि पर साईं मां बि मायासि इहे 2 अखियूं दोॾनि समेत न कढियोमांसि न त मुंहिंजो बि नालो कोन्हे जमीला लाइ केला त वठी वञा केला ओ केला हाणे सची ॿुधा हा वञी काॾे थो काॾे कोन बसि ईअं निकितो बसि ईअं हल जवान थी ॾिस यार ही मुंहिंजो छपी गा ॿुधा त कहिड़े कम सां पियो वञे यार बसि इहा जे मयार ॾींदो ई न पोइ बसि मुंहिंजी दिलि चवंदी आहे ॿियो कुझु कोन सोचां पियो त थोरो फ्रूटड़ो वठी हा तुंहिंजे बचड़नि जमीला जे लाइ वठी अचां अच्छा जमीला जे लाइ फ्रूट वठी अचां बचड़ा तव्हांजा बचड़ा जमीला पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध असांजा बचड़ा ख़ाली केला कोन खाईंदा आहिनि बाक़ी सूफ़ नारंगियूं अंगूर ॿिया बि खोड़ फ्रूट आहिनि ईअं न त वञी मरी गाॾे केलनि जे हिते ऐं डज़न वठी भॻो थी ठहंदो कोन यार जवान आहीं त फ्रूट भलो खारा न बसि जेॾी महिल बि ईंदुसि न को न को फ्रूट वठियूं पियो ईंदुसि फ़िलहाल सोपारी खा ठीकु आहे महिरबानी ठीकु आहे हलिया अरे जबलू जी बॉस अरे मुझी साल जो को दस पतो पियो बॉस मुखे केड़ी खबर मां तुझो को सालो आया आया अरे थुक दे छोरा अरे तो जड़े साले का तो बुढ़ी नहीं मरा
अरे बबलू तू ॿुधा तोखे तो पक ख़बर हूंदी। बोस असां शहर जो चपो चपो ॻोल्हियो आहे पर तव्हांजी माई जो को ॾस पतो न पियो। पर ख़बर मूजिब तव्हांजी घरवारी आशिक जे घर मौजूद आहे। छा आशिक वटि? आशिक खे मौत तो सॾु करे सो बि जबल जी चोटी ते। बॉस ईअं त आशिक सॾी कोन ॿुधंदो। मौत के चोइस हेठि लही अचे। अरे बकवास बंद कर। मौत जी मर्जी है चाहे जबल ते सर करे या घिटी में वाखा करे। इनमें तुझो छा? टिशू 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 का गाल नाहे। अचण ॾिस वो अचण ॾिस हिते मैदान ते एड़ो थी बिछड़ो क्यांस ये रेडी हरकत ही कोन करे सघंदो। कंहिंजे लाइ फ्रूट वठी आयो आहीं? मुंहिंजे लाइ या महिमान लाइ? लॻे थो त पादर पुसिया पिया आहिनि। अटकल कयां न त पादर खावां ई खावां। मुंहिंजे सवाल जो जवाब त अञा ताईं मूंखे कान मिलियो। भाॼाई खोड़ जवाब तूं हुकुम कर। खोड़ वोड़ मूंखे नथा खपनि। जेको मां पुछियो आहे उन सीधो सीधो जवाब ॾे। भाॼाई पंहिंजे महबूब यार आशिक लाइ आंदो अथमि। अरे मां कॾहिं खांडी तुंहिंजो महबूब थियुसि? अदा तो मञो न तूं मुंहिंजो महबूब थी वएं बस। अरे यार मां बाहूं थो ॿुधाए मूंखे यार रहण ॾे। ये महबूब वारियूं टिकियूं बिटिकियूं मूंसां न कंदो कर। यार शफ़ीक माफ़ कजांइ ग़लति फहमी थी वई। मां वरी तोखे ग़लति पियो सम्झां। मूं पंहिंजी ज़ाल खे वरी बरगलायो त हिनजी बेइज़ती कजांइ। उनजी मां तोखां माफ़ी थो वठां। अचे ही फ्रूट खाओ। मां भी खाईंदसि। तव्हां खाईंदो त मुंहिंजो त हाथ ठरंदो। पोइ मां 4 खाईंदसि। सभु तव्हां खाईंदो पोइ मां खलूं खाईंदुसि छा? 4 मां खाईंदमि, 4 मुंहिंजी मासात जमीला खाईंदी ऐं 2 तूं खाईंदे आशिक। ठीकु आहे साईं जेका तव्हांजी मर्ज़ी। बंदो हाज़िर आहे हुकुम जो गुलाम। बस हाणे उथ आशिक हली वञी अदा शफ़ीक जे लाइ चांहि ठाहे खणी अच। हे भरी बधी केलनि जी असां लाइ खणी आयो आहे त अदा रफ़ीक खे हिकु कोप चांहि त लहे। हन अदा शफ़ीक? हा छो न भाॼाई आख़िर मुंहिंजे महबूब जो घर आहे। पर मां चवां थो त फज़ीलत वारो ई त ॿाहिरि निकिर। हूअं मूंसां वेहंदो आहे हाणे मां उथां तूं मुंहिंजी ज़ाल सां वेहीं निकिरे थो। आशिक तूं चांहि ठाहे अच। आशिक हाणे त ॿुधई न मुंहिंजी मासात जमीला बि चवे थी उथ वञी जल्दी चांहि करे अच। जेकॾहिं जमीला चवे थी न चांहि त का हैसियत ई कोन थी रखे। मां हिन महिल कोफ्ता बि ठाराए सघां थो। अरे फिलहाल वञ चङा था कोफ्ता पोइ ठाहिजांइ। कोफ्ते जहिड़ो बूथ त थी वियो अथई। हल हल हल। अदा शफ़ीक तोला मां हेॾी चांहि ठाराई आहे कड़क चांहि। आशिक जे हथ जी चांहि नसीब वारनि खे मिलंदी आहे। तोखे इहा चांहि मिले थी न इन जी महिरबानी कर हाणे मथे चढ़ी वे। हरूभरू इहा फ़क़ीराणी आदत कढ पाण मां। जाते ॾिसे तो ते पलथ मारे वेही तो रहे हथ जोड़े। हा मासात अरे कम जा पुट मां बादल खूनी आया। मुंहिंजी ज़ाल खे रहण तोखे ॾुखियो पवंदो। पंहिंजे दर ते चौकीदार हथियारनि सां बीहारे छॾ। हू मना तुंहिंजी मासा त जमीला उन मुड़ुस जेको पातल हो। अल्लाह केॾे चङे मूड में हुयसि मां तुंहिंजो मूड ई ख़राब करे छॾे इन निभागे जी ॻाल्हि करे। वॾो कातिल आहे वॾो ज़ालिम आहे। मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू। मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू।
हेलो हेलो केर बाबा कंहिंसां ॻाल्हाइणो आहे ॻाल्हा ॻाल्हा अरे मां बादल पियो ॻाल्हायां बादल तो ॻाल्हायां मस्जिद जुड़ी कोन हो ओचितो बादल किथां आयो अरे मां वात मां पियो ॻाल्हायां ॿी का जॻह सां ॻाल्हाइबो आहे छा हा मां असां वात मां ॻाल्हाईंदा आहियूं पर बादल ऐं ॻाल्हाइण जो सम्झ में ई ॻाल्हि कोन थो अचे भटकियल बादल मुंहिंजे लेखे त तूं कंहिं ॿिए हंधा थो ॻाल्हाए पर छॾ हिन ॻाल्हि खे हुकुम कर छो थो ॻाल्हाए अरे हेॾा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी ज़ाल खे पंहिंजे घर में छो थो रहे मां करे तुंहिंजी ज़ाल खे पंहिंजे घर में रहियो आहे इहा त कम जी ॻाल्हि आहे यार अरे कम जा पुट मां बादल खूनी आहियां मुंहिंजी ज़ाल खे रहण तोखे ॾुखियो पवंदो पंहिंजे दर ते चौकीदार हथियारनि सां बीहारे छॾ ॾींहं ॿिन में मां तुंहिंजो महिमान आहियां ॾिसो 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 अरे मरी यासी वियो हाणे काथे लिखां हारे पिस बादल खूनी आहे को नुक़सान न करे विचे भॼ भॼ वासू ॾिसो 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 हे एॾी न दिलि थी चए हिन वक़्तु मुंगेरा खाइण ते पर यानी भागी सूंह चवंदी आहे त मुंगेरा खाइण सां ॾंदनि में किरच किरच थी थिए ॼण वॾनि जा हॾा था खाऊं रानी 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 कानी रानी कानी ओ मुंहिंजी मिठड़ी रानी एॾियूं रड़ियूं छो थो करे 2 मिंट चुप करे वेह त सही वेहा पोइ थो पहिरियों ॿुध बादल जी फोन आई पहिरियां त इहे बादल वसंदा हुआ हाणे भला ॻाल्हाइण बि शुरू कयो अथऊं छा मां उन बादल जी ॻाल्हि नथो कयां बस मां सम्झियसि तूं उन बादल जी ॻाल्हि थो करे जेके हाणे 2-3 ॾींहं पहिरियां पुलिस उन चोरी कंदे दुकान तां खणी वई ही ऐं ॾाढा पादर बि आया हुअसि असुल नूर ई चट करे छॾियो हुयोसि हा न उन बादल खे छॾे ॾे तूं बादल जूं ॻाल्हियूं न कर तूं असुली बादल ते अरे निभागा कुझु खाई पी आयो आहे छा ॿाहिरों बादल असली हूंदा आहिनि कॾहिं को नकली बादल थियो आहे छा तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन थी मूंखे मां तोखे कीअं सम्झायां हू बादल हू कहिड़ो हू माना तुंहिंजी बासात जमीन उन मुड़ुस जेको बादल हो अल्लाह केॾे चङे मूड में हुयसि मां तुंहिंजो मूड ई ख़राब करे छॾी हिन निभागे जी ॻाल्हि करे वॾो कातिल आहे वॾो ज़ालिम आहे उहो असांखे कुतर कुतर करे छॾींदो इन करे चवंदो जमीला खे तव्हां कढो अरे निभागा चरियो आहे छा जमीला खे तव्हां कढा मां पंहिंजी मासात मिठी ज़ात खे ईअं कढी छॾिया घर मां हू हुनखे कुतर कुतर करे छॾे पर जे घर मां न कढियोमांसि त हू असांखे कुतर कुतर करे छॾींदो इन जे करे तोखे सम्झायां थो त असां सभिनि जो ठीको न कयो आहे सभु पंहिंजो पाण वञी ॼाणे असां पंहिंजी त जान बचायूं न हर को असां गभा गभा थी वञूं कुतर कुतर थी वेंदो त पोइ ख़ैर घुर जे चवंदा आहिनि कि ॿिए जो ख़ैर घुरंदो त असांजो बि ख़ैर थी वेंदो पाणे तूं जेसिताईं खेर कंदीअ तेसीं त हू हिते पहुतो न मगज़ न आण मुंहिंजे साम्हूं कुझु सोचण ॾे तूं सोच सॼो ॾींहुं सोचजांइ हू पहुतो न नी गतरा करे टुकड़ा करे असांजो गोश्त कुतनि खे ॾेई छॾींदो मुंहिंजो त गोश्त वरी कुता खाई वेंदा तुंहिंजो गोश्त कुता बि कोन खाईंदा छा चई उन कुतनि मूंखे चयो चई इन माई जो गोश्त खाइण असांजे हराम आहे आशिक मां चवां थी सफ़ा चुप करे वे बाग़ में परेशानी में अची वई आहियां मूंखे कुझु सोचण ॾे सोच आशिक जी मां तेसी ताईं मां सोचां थी न तेसी ताईं न हिकिड़ी प्लेट पकोड़नि जी हिकु प्लेट समोसनि जी ऐं 2 कोप चांहि जा ठाहे खणी अच जल्दी मां जेसि ताईं सोचे थी वठां इन जो सोचण में मूंखे नुक़सानु ही सोचे थी त एतिरो खाईंदी जेके ही को वॾो प्लान ठाहे त मुल्क सॼो ओलह तोलो करे वेंदी हा हल ही डाइण मुहांडरी आहे हपऊं कई त दुनिया खाई वेंदी हल कर पकोड़ जो बंदोबस्तु ये बचाया मां साथ जमीला की नहीं अल्लाह मैं सफा परेशानी में दी भैया ये पकोड़ा भी ना है ना समोसा भी ना है ना हाँ सफा खाली थी भी वो आशिका जल्दी खड़िया चाहे पकोड़ा समोसा मां साथ जमीला अरे जबलू खारिश में तोखे हेडबल दिया अरे दीन आशा के खारिश बॉस ॾाढी खारिश मिठी आहे
ॾाढो तो मज़ो अचे। अरे केड़ी खारिश में खंड मिलल आहे जो खारिश मिठी आ? बस कर अड़े खंड आ पुट। गाल बुध कन औरते कर। न बा तू चक्कण दे। अरे मां कुतन जा कन ना है चखींदो। जेको बुधाण दी ता बुधारे कोन ईंदस। औरते कर कन औरते कर। हले हले। अरे छोरो गाल है गुजरी जेके कन ना है पुछड़ी जेके कन ना है पुछड़ी जेके कन ना। अरे खामोश। बॉस हाणे त तू गाल करे जान छडाए। केड़ी तुझी बुकिन में बाय लगल है? हूँ जमीला के वापस करण खातिर आशिक के धमकी ॾिनियूं आहिनि त तोखे मारण ईंदसि। इहो बि चयोमांसि कि मां वॾो खूनी आहियां। बस अना ताणी त तो मक्खी न मारी आहे। पो एड़ी लबाड़ छो तोड़ी? हाणे ईअं कयो सुभाणे या परीं गॾिजी हलंदासीं। जे आशिक मूंखां डिॼी वियो त पोइ सोखो कंदोसांसि। जे आशिक मुंहिंजे गाते में पइजी वियो तो भजी जान छड़ाइजो जो अब तव्हांखे बचाए कोन सघंदुसि। बॉस पंहिंजो सिर बचाई तुंहिंजो। अरे न खजना लालच अथई। अरे एॾो भौंकियो आहियां कुझु बि कोन सम्झो आहे। ख़ैर मुंहिंजो सिर बचाइजो तव्हांखे आशिक कोन मारींदो। फिलहाल मुंहिंजी धमकी आशिक जा वाइसर फिराए छॾिया हूंदा पर आशिक खे सुञाणींदासीं कीअं? ख़ैर उनजे पाड़े में था हलूं माण्हुनि खां पुछंदासीं आशिक जो घर किथे आहे। माण्हू मूंखे पाण ॿुधाईंदा ओयो पोइ टिशू टिशू टिशू। वधीक मालूम थियो आहे मासात जमीला खे ड्राइंग रूम में रायो वेंदो ऐं वरी अदा आशिक उनजो ख़्यालु रखंदो। कुछ ॻाल्हाए न ॿियो। छा बोल ॻाल्हायां? कुर्ब ई प्यार जा ॿ बोल आहे। पर मां त शादीशुदा आहियां। मां वरी कहिड़ो छॾो मां बि त शादीशुदा आहियां। मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू। जल्द जला लो आई गोली को डाल दूं। जल्द जला लो आई गोली को डाल दूं। ए मोहन भागाई लिखे छो तो गोली जी त मां ॻाल्हि न कई आ। केड़ी गोली छाची गोली? तो जो चयो अची वई मूं समझो बातल वाली गोली अची वई आहे छा ऐं मां जे मरी पिस तो जो छा थींदो? अरे भागा जेको जेको मां सोचियां पई न उहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में अची वई। और ये बुधा ना केड़ी ॻाल्हि ज़हन में अची वई? ॻाल्हि इहा आहे त मां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो? जे असां उहो फ़ैसिलो पूरो करे वियासीं असां उहो कमु पूरो करे वियासीं त बादल ईंदो सॼो घर ॻोल्हींदो पर हुनखे जमीला न मिलंदी। अच्छा तू माना उहो मिसाल थी करी न जो नाग बि भरे ऐं लठ बि बचे है न? सफ़ा ईअं। हा त ॿुधा मां इहो सोचियो आहे त बादल ईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां सॼो घर ॻोल्हींदो ऐं जमीला हुनखे मिली वई त हू असां सां बुरो हाल करे सघे थो असां सभिनी जो। पोइ असां न जमीला खे अधा रफ़ी करे था मोकिले छॾियो। हा हा दिमाग़ ख़राब थी जा नियाणियूं पराए घर मोकिलियूं सुभाणे माण्हू तूं हणंदा न न मां स्टोर साफ़ थो कयां स्टोर में रहाईंदासीं। ॿिनि टिनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे न हू ईंदो वापसि हलियो वेंदो ऐं असां जमीला खे ॿाहिरि कढंदासीं। ॻाल्हि त तूं सफ़ा सही थो करे ऐं मां बि चवां थी त ईअं करणु घुरिजे पर न जेको तुंहिंजी पिले वारी अख आहे जमीला में उनजो छा थींदो? जे करे वेठे तूं हुन सां इश्क मुश्क त पोइ ॾिस राणी इश्क लाइ त तो बंदिश बि छॾी आहे इन करे इश्क करणो ई न आहे। बाक़ी मुश्क मुश्क त हू चवंदा न आहिनि लिकाए न लिकंदो। छा तो चए? मुझो मतलब त चवंदा आहिनि खून ऐं खथूरी लिकण जी शइ ई न आहे न त किथां लिकंदी? ज़ाहिर त थियणी आहे न हिकिड़े ॾींहुं ऐं ज़ाहिर थींदी त ज़रूरु पापा त रखंदी। मां अहिड़ो चयो आहे जो हर अहिड़ो ग़लति कमु कयां। आशिक जी जे तो हिन दफ़े को इश्क मुश्क कयो न त मां तोखे हिन ई ॾाकण तां घटि में घटि 100 दफ़ो गिलींदी मां। कंदुसि ई कोन त पोइ त कोन गिलींदी न।
हाणे वञी स्टोर रूम साफ़ कर ऐं मूंखे अॻिते जो सोचण ॾे कुझु। ख़बर पई आहे त मासात जमीला पंहिंजे मुड़ुस खां रुसी आई आहे। हुन जो बदमाश मुड़ुस अदा आशिक खे मौत मार धमकियूं ॾेई चुको आहे। मूंखे त ख़बर ई न आहे। इहा त वरी खतरे वारी ॻाल्हि आहे। बादल वालो क्रिमिनल माण्हू आहे। अदा आशिक त फूक सां उॾारे छॾींदो। अरे अदा आशिक कहिड़ो पूछड़ीअ जो बचड़ो आहे जो फूक सां उॾी वेंदो। ॿियूं ॻाल्हियूं छॾियो, ख़बर अञा जारी आहे। जल्दी बयान कर न, सुस्ताब छो थी करे ठुमके सां। वधीक मालूम थियो आहे मासात जमीला खे ड्राइंग रूम में रायो वेंदो ऐं वरी अदा आशिक हुन जो ख़्याल रखंदो। हई अल्लाह, अदा आशिक पंहिंजो ख़्याल नथो रखी सघे, वरी जमीला जो धूड़ ख़्याल रखंदो ठुमके सां। मूंखे त इहा ख़बर ई न आहे। अॼु खां हिन घर ते खतरे जूं घंटियूं वॼण शुरू थी वयूं आहिनि। टन 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 टार। लॻे थो त असांजे घर ते बारूदनि जी बरसाति थींदी। ठा ठा डुज़ डुज़ डुम डुम। बचायो 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 बचायो। शट अप, बस कयो, सफ़ा के ॿार आहियो। हाँ असां ॿार आहियूं, मूंखे त इहा ख़बर ई न आहे। हई अल्लाह शान, तूं त असांजो साह ई कढी छॾियो। मूं त तव्हांखे मुस्तक़बिल जो नक्शो ॾेखारे छॾियो आहे। हाणे खटनि तव्हांजा भाग। जमीला रुगी न कर, कुछ ॻाल्हाए न ॿियो। छा बोल ॻाल्हायां? कुर्ब ई प्यार जा ॿ बोल। पर मां त शादीशुदा आहियां। मां वरी कहिड़ो छॾो, मां बि त शादीशुदा आहियां। पर मुंहिंजो मुड़ुसु त ॾाढो डिंगो अथई। हुनखे ख़बर पई न तुंहिंजे मुंहिंजे कुर्ब जी त ॾाढो बुछड़ो कंदई। बुछड़े जण में कहिड़ी ॾुखियाई आहे? इहो त मां काफ़ी दफ़ा थियो हां। पोइ बि शर्म कोन थो अचे? हाणे शर्म कंदासीं त पोइ इश्क किथां कंदासीं? असां ॻाल्हि न कजांइ। टियों ॾींहुं ताज़ो बुछड़ो थियो आहे, पर मां थो चवां त टियों ॾींहुं गाड़ी लॻी थो बुछड़ो पियो थियां, पर कंहिंखे महसूस ॾियां थो। पर इहो अमल त ग़लति आहे। सही ग़लति खे छॾ, लाइन ते अचे। कुझु त शर्म कर आशिक। राणी मुंहिंजी मासात आहे। तूं न मुड़ंदे न, मां मासात राणी खे ॿुधाईंदसि। मां वञा थो, इहो वधीक गंद न कजांइ। मता मोहब्बत छुटी रहंदो घर में भनण जी छॾी। अॼु जे आशिक हथ में अची वञे न त बुटियूं बुटियूं करे कुतनि खे ॾेई छॾंदासीं। बॉस, मुंहिंजे बि ॾाढे वागू धारिया आहिनि। वागू जीती हिकिड़ी ॾींदसि। हाँ बॉस, जबलू सही पे चए। घर जी एड्रेस पुछो माण्हुनि खां। हिन आशिक कमीने जो घर किथे आहे? बस कमीनो न, वॾो को बद कलाम आहे। बद कलाम ठहियो, गुस्ताख भी आहे। जल तो जलालू आइस भला टहलू। ओ काका बीते अद्दा भाऊ मगज खाऊ छो बिहारियो अथव मूंखे? अरे हरू भरू तोखे न आहे बिहारियो? पोइ भला छो बिहारियो अथव? बूथ मथे कर त चङी तरह चेक करियां। तव्हां भली ॻाल्हि आयो, मां गाटो मथे कोन कंदुसि। छो अहिड़ो ग़लति कमु कयो अथई छा? असांखे मुर्शिद जो हुकुम आहे त घिटीअ में निकिरो त कंध हेठि करे हलंदा कयो, मता कंहिंजे न्याणियुनि ते नज़र पए। असां अदब वारा आहियूं न, इन जे करे गाटो हेठि करे हलंदा आहियूं। गाटो मथे कंदुसि न त चवंदा फ़खुर थो करे, ऐं फ़खुर सुठी ॻाल्हि न आहे। ऐं हूअं बि मूंखे इजाज़त ॾियो, मूंखे 2 ज़ोर भरियो आहे। अरे 2 ज़ोर छो भरियो अथई? 3 ज़ोर छो कोन भरियो अथई? इहो त उन्हनि खे ख़बर हूंदी न जिन इहो कलाम ॻायो आहे। असां कंहिंजे 2 मिनटनि में असांजो फ़क़ीरी लॾो आहे। बकवास बंदि कर। चङो भला तूं शुरू कर। बस गारियूं थो ॾे। अरे छोरा, शर्म नथो अचे? कूड़ थो ॻाल्हाई। हरू भरू अधे खे मच्छराई बि थो। शैतानगिरी न कर न, चिड़ी पे त पोइ। हाणे घणो मथो न खा। इहो ॿुधा आशिक जो घर किथे आहे? आशिक त हर जाइ मौजूद हूंदा आहिनि।
हर गलीअ में, हर घिटीअ में, हर चौराहे ते आशिक ई आशिक आहिनि। जिथे माशूक हूंदो उते आशिक त हूंदा न। ए बॉस ने आशिक खे नथो पुछे। हा हा रे, मां उन आशिक जो पुछां पियो जेको सफ़ा सावरो आहे ऐं बूथ गुलकनि जे दबले जहिड़ो अथसि। त सफ़ा बेइज़ती था कनि ॿियो। छा थो सोची रे? ॿुधा। ओ जेको गुलकंद जे दॿे वारी ॻाल्हि लिखियल हुई न, उन जे बारे में थो चवां त उहो ख़राबु आहे। हलो रे ॿियनि ते ॻोल्हियूंसि। ही बोगलो आहे। शुक्र थियो बची वियासीं। मार पिया सफ़ा छिता लॻा पिया आहिनि। तकिड़ो वञी माशूक खे मतिलबु पंहिंजी राणीअ खे ॿुधायां, जेकॾहिं जमीला हिननि खे मिली वई न त वीचारीअ खे कुतरू कुतरू करे छॾींदा। कहिड़े पासे वञा? हीअं फिरी परी घिटीअ मां थो वञा। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू।